वर्क सब विसार अंदर तू उजार पना पण दे के तरह. Just read the word Aleph, forget other pages. How much pages will you read? Today we will start a new topic concerning to the syllabus of metric class lesson. I don't know about the numbers of lessons, but telling you that the proficient, proficients. Proficient means pesha, dandha, occupation. इनमें असां कुछ सिनोनिम्स कंदासीं, कुछ नाउन्स आहिनि उन में, कुछ इडियम्स आहिनि ऐं कुछ वर्ब्स आहिनि. सर पेज नंबर 14 ते अची वियोसि. हा न टोलियो 12. तव्हां वटि बुक न आहे? ही टाइटल पढ़ हेठ. हा मूंखे ॾियो. हिन ते अची पोयो रहे पियो ॿिली. इहा मथां टाइटल पढ़जोसि. Put the verbs in. Put the verbs in. Parenthesis जिस पर मतलब वहाँ गलत थी, जिस जैसे सही पे लिखा या गलत पे लिखा. Parenthesis इसमें PARANTHES. Yes. Parenthesis into the correct tense. Tense verbs. Tense. अच्छा नंबर 1 जुमलो पढ़ जाओ. I stay, break, there, here, here, until he comes back, until he come back. ये लिखिएला ब्रैकेट ॾिनल अथसि. पुट हाँ न बसि हिन ते थोरो अचां. हलो ॿियो चओ भला तव्हांजो. अच्छा आई स्टे या इफ आई स्टे इते लिखियल. ओके हा ॿियो. इफ यू स्पीक ट्रुथ कमा आई नॉट पनिश यू. आई नॉट पनिश यू ब्रैकेट पनिश थिया नॉट पनिश थिया. तव्हांजी टेस्टुनि सां रिलेटेड हिन जो वर्बन जो फॉर्म करेक्ट करिणो आहे. जेके ब्रेक पैरेंथेसिस माना जेके ॾिंगी में बंदनि उन्हनि जा तव्हांखे वर्बन जा फॉर्म करेक्ट करिणा. इफ आई स्टे हेयर अंटिल ही कम बैक. हाणे I shall stay here until he comes back. पर ज़रूरी न आहे त तव्हां ईअं ई हिन खे दुरुस्त कयो. तव्हांखे स्टेट चई सघोसि था. स्टेट मां स्टेट चई सघोसि था. पर क़ाइदे मुताबिक़ जेकॾहिं हिते स्टेट आहे त हेॾां वरी ही जेको टेंस थींदो उहो बि वरी पास्ट में कयो वेंदो. जेकॾहिं ही पास्ट में आहे त इहो छो त जेकॾहिं सवाइ यूनिवर्सल ट्रुथ खां ही सेड आई मीन नरेशन जी ॻाल्हि न आहे.
ॻाल्हि क़ाइदे जी आहे। जेकॾहिं तव्हांजो ही पास्ट में लिखियलु आहे त तव्हांखे हिन खे बि पास्ट में करिणो आहे, क़ाइदो आहे। जेकॾहिं हिते पास्ट आहे त हिते बि तव्हांखे पास्ट करिणो आहे, जेकॾहिं यूनिवर्सल ट्रुथ न आहे त। मिसाल, ही सेड आई वॉज इल, नरेशन में कोन थो चेंज कयांसि। जेकॾहिं हिते तव्हां स्टेट रखंदो त हिते बि तव्हांखे पास्ट रखिणो पवंदो। ईअं तव्हां कंडीशनल कया आहिनि, महाराज टीचर तव्हांखे कंडीशनल मूं कराया आहिनि। हीअ तव्हांजो कंडीशनल बि आहे, हीअ क़ाइदो तव्हां पढ़ियो हूंदो त इफ यू स्पीक द ट्रुथ आई नॉट पनिश यू, कंडीशनल में आहे। हाणे क़ाइदो इहो आहे, तव्हां ॿुधो बि आहे, उन ते आउं न वेंदुसि, मूंखे एक्सरसाइज़ हल करणी आहे। थोरो ब्रीफ में तव्हांखे ॿुधायूं था त जेकॾहिं जीअं हिते तव्हांखे क़ाइदो ॿुधायोसीं त जेकॾहिं हेॾा पास्ट आहे त हुते पास्ट, जेकॾहिं तव्हां हिन खे फ्यूचर में कयो आहे, हेॾा वरी ॾिसो प्रेज़ेंट में आहे। हाणे वरी हीउ ॾिसो साॻियो, तव्हां सम्झो हूंदो कंडीशनल में, हीअ कंडीशनल न आहे। इफ यू स्पीक द ट्रुथ आई नॉट पनिश यू, इफ यू स्पीक द ट्रुथ आई डू नॉट पनिश। जेकॾहिं जुमिले में ॿ फ्यूचर अचनि त हिकिड़ो तव्हांखे प्रेज़ेंट में करिणो आहे, ॿियो तव्हांखे फ्यूचर में करिणो आहे। हिकिड़ो आहे इफ क्लास, ॿियो आहे मेन क्लास। इन्हनि खे असां ईअं बि चवंदा आहियूं, हिकिड़ो इफ क्लास हूंदो आहे, ॿियो रिज़ल्ट क्लास हूंदो आहे। हिन खे रिज़ल्ट क्लास बि चयो वेंदो आहे। छो त शर्त खां पोइ छा थो नतीजो निकिरे, तव्हां जेको बि जुमिलो कंदो त हुनखे उहो रिज़ल्ट निकिरंदी हुन। जेकॾहिं महिनत कंदे रिज़ल्ट कहिड़ी आहे त पास थींदी, त छा थींदो, पास थींदी। अच्छा, ही फर्स्ट कंडीशनल बि चयो वेंदो आहे, हिन खे फ्यूचर कंडीशनल बि चयो वेंदो आहे। अच्छा, जेकॾहिं अचूं था हिन एक्सरसाइज़ ते, थोरो हिकु ॿ शयूं करे था वठूं नयूं। जेकॾहिं इफ खां पोइ पास्ट आहे, अच्छा थोरो हिन ते हिते जेकॾहिं तव्हां प्रेज़ेंट मां पहिरीं प्रेज़ेंट चवनि, जुमिलो सही लिखायो आहे तव्हां हिन खे। हा हा हा, त क़ाइदे मुताबिक़ जेकॾहिं हीअ तव्हां प्रेज़ेंट में कंदो त आई शैल नॉट पनिश यू। ठीकु। हाणे जेकॾहिं हिते इफ खां पोइ पास्ट आहे, उहो तव्हां सम्झो हूंदो त हितां वुड यूज़ कंदा आहियूं, हुनखे पास्ट में आणींदा आहियूं। जेकॾहिं हिते पास्ट परफेक्ट हूंदो आहे, कंडीशनल में तव्हां कयो हूंदो, हेड असां यूज़ कंदा आहियूं त हेॾा वरी वुड हैव यूज़ कंदा आहियूं। ऐं जेकॾहिं हिते इफ खां पोइ कंहिं बि सब्जेक्ट खां पोइ वर हूंदो आहे त होॾा वुड प्लस फर्स्ट फॉर्म यूज़ कंदा आहियूं। अच्छा, पर जेकॾहिं हिते फ्यूचर परफेक्ट हुजे, टेंस कोन, मिसाल पेशेंट त हेॾां तव्हांखे वरी प्रेज़ेंट में रखिणो आहे। प्रेज़ेंट सिंपल में ही कंपोजिशन करणी आहे। जेकॾहिं फ्यूचर परफेक्ट आहे त हेॾां कंपोजिशन प्रेज़ेंट में थींदी, पर उन सां गॾु वेन या बिफोर तव्हांजी मर्ज़ी आहे। ॿिन्ही मां जेको लॻाए, हिते बिफोर द डॉक्टर रीचिस। हाणे जेकॾहिं हिते पास्ट परफेक्ट हूंदो त वरी हितां तव्हांखे पास्ट सिंपल ही कंपोजिशन करणी पवंदी। जेकॾहिं हिते पास्ट परफेक्ट आहे त हेॾां वरी पास्ट इंडेफिनिट टेंस तव्हांखे यूज़ करिणो पवंदो। ही अच्छा, अदा टियों जुमिलो पढ़। हा, when he reach ब्रेकेट द स्टेशन द ट्रेन arrived। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, हुनखे तव्हां क़ाइदा तव्हांखे अॻ में कंडीशन में कया अथव, पर हू बि तव्हांखे ॿुधाए छॾिया आहिनि। अच्छा, जेकॾहिं हिते वाइल यूज़ थियल हुजे ऐं पास्ट कंटिन्यूअस हुजे
while watching the TV. Head A composition. She fell asleep. While the past. वरी जेकदा है ना while का समय past continuous है. She was watching the TV while now थे. The she इतने वरी मना over past. जेकदा past सा while हुजे तब past थी दो. जेकदा past continuous आए while ना था तब past में चेंज थी दो. पर उते when ता यूज करो. when हिते को पास्ट करणो फिनिश आ पर हिते वॉइस आहे ॾिसां शी वाज वाचिंग द टीवी व्हेन शी ठीक आहे दा जुमलो बि पढ़जो था I find the book which I lost. I found the book which I lost. Would not pass. बस हमें हम गलत हम यो लिखना जरूरी नहीं है तो I find it, not a pass. I find it. फाउंड में कहो सुना I find it. जवाब तो कहो हमें कायदा यही है I found the book which I lost. भाई इसको पास ले लो गया नाम बोलने से ना यूज हां If you not hurry, हां you miss the train. साजो प्रश्न if you do not hurry you will miss the train. हां If it not rain, we go out for the walk in the evening. If it does not rain, we shall go for a walk. Listen also. If we study regularly, we pass the examination. हाँ. If he studies, अगर ताज कर दिया, ये करो. Past में करो, कोई past करो. He go to the market and buy two exercise book yesterday. हाँ. He went to the market and bought. चालू past में. हाँ. I go abroad for higher study Abroad, as हाँ. soon as my result. I shall go as soon as my result. हाँ. The teacher punish the boys who not do the homework. हाँ. The teacher. Punish हाँ. the boys who not do the homework. हाँ. साइडों पे वो बाबू लोग. The teacher punished the boys who did not work. जब past करो तो past में या present करो तो वही वाला future में थी तो. कंडीशन में ना क्या हुआ? Zero condition की खबर. Present to present, past to past. फ्यूचर टू फ्यूचर ना जो तो वो ऑलरेडी आहे अच्छा एक साथ हो गया अच्छा है ना में कुछ सेनानी मसा पेज के स्लाइड्स आगे देखिए मर्दाया स्कूल को जब बताओ कि आप कुछ नहीं बड़ी कुछ होता हाँ choose the right meaning for the bracket. हाँ ट्रे ऑप्शन लिखलन बिल्कुल तहां जे केस डिस्कस करते आए ट्रे मानो उनमें अज्ञान लिखलन हिकड़े लफ्ज जो हां रिवरिंग Respect. हां हां रिवरिंग माना है बेहद अदब हाने ते जो ऑप्शन चुनो मां अदब रेस्पेक्ट लिखल दस ऑनर लिखल दस को टिक करणो आप यो कोने सो अज्ञान ट्रे ऑप्शन लिखल दस तां बुक कोने में तां के प्रेस कर बुक हो जे कपे तां जो मुकम्मल टेस्ट पेश होना Appreciates. Appreciates. एप्रिशिएट माना दादरसीकरण कदरदारीकरण आगे चाल क्या दो ऑप्शन कड़ा दस Thanks. एप्रिशिएट्स Pays money. हां Pays money to values. वैल्यू हां कदरदारीकरण माना वैल्यू करण हां ये वैल्यू सही है. वैल्यू बिल्कुल हां किताब मु करे नी रिक्वेस्ट कई किताब बुक मुझे ही बिल्कुल ता जेकर ॾिसंदो त बिल्कुल ता जो क्वेश्चन पेपर ठहे उन्हें अचण उन जे लाइ क्लेम नथो कयां पर ही जेका ता एक्सरसाइज जेका पाण हल कयूं पिया इहो बिल्कुल एज इट इज या ही जेके हिन में 12 जुमला ये बिल्कुल ता जे मतलब चेंज जुमलो चेंज थी सके तो पैटर्न मां समझा तो इहो कंपलसरी पैटर्न ता ॾिसंदो ता समझ हां सही हलो जी स्ट्राइप्स बोर्ड नंढड़ो आहे स्ट्राइप्स inscribed. inscribed हां बस inscribed मां लिखियल written
अरे कि न या ऑप्शन पढ़ंदो थी खुद आलम मां मोट किताब ना है पॉन्डर माना है गौर कर कंसीडर कर अते करो ऑप्शन कड़ा think about wonders about, swims about, थिंक्स अबाउट gifted, रिवार्डेड talented, गिफ्टेड माना इनाम हां sources, सोर्सेस जरिया ऑप्शन पढ़ो जो आहे influences, सोर्स से बुधायो ना ऑप्शन influences, wounds and fountains, फाउंटेन जो आहे strives, स्ट्राइक्स माना कोशिश करो heroes, try hard, ट्राई हार्ड इज द बेस्ट ऑप्शन incorporate, incorporate to make the part of the life इथे शाय ऑप्शन केड़ा दस incorporate जो ना to make I put an end to make a part of make a part status, status आगे पढ़ो a country position property, position status position that is clear अच्छा हाणे कहां जा synonymous आई कंडीशनल और में कुछ ब्लू से हूं एट के सो कंडीशनल ते आउं कोन अचा ओए ता ऑलरेडी ता के अचन पिया हाणे इन खां पो इडियम्स जे लाइ जरूरी कोन हिकड़ो सैंपल तौर फॉर्मेट तौर ता के बुधाए ता छडू बाकी ता जे जरूरी कोन अदा ते मेक इडियम्स की माना मां हिकड़ो लिखी तो छडा बुधाए ता छडू बाकी इडियम्स ता जे लाइ नो नीड ऑफ इडियम्स हां very nice होगा idioms लिखे होगा टॉपिक idioms to make out of something ये कुछ लिखे होगा करें लिखे वाला है बड़ा लिखे गाड़ी पेंट सा लिखे हुआ ये गाड़ी मस्त सा यस हाँ वो बिगड़ो पढ़ मेरा आप ना है make the most of हाँ हाणे to make the most of हाणे आहे इन जी माना आहे भरपूर फ़ाइदो वठणु to take the full advantage माना भरपूर फ़ाइदो वठणु हाणे जी माना सिंधी में निकड़ी आहे ई तव्हां जेको हिन ते यूज़ कोन करूं भले अच्छा हिन जी एक्चुअल जेका जी स्ट्रक्चर आहे उहो घटि हूंदो आहे माना ॿी हूंदी आहे मां हाणे हिन खे जुमिले में इस्तेमालु करणो आहे माना एतिरा कंपलसरी टेस्ट के हिसाब सां न आहे इडियम्स बाक़ी हिन जो लाइ मेक टू टेक द फुल एडवांटेज हाँ या फुल एज वन ये चलता ठीक है टू टेक द फुल ये इडियम्स सन गैस हो जाते हैं एक्सरसाइज दे क्लियर हाने लेसन देते हैं a visit, आज प्रोफेशन दे फॉलो प्रोफेशन ता ऑक्यूपेशन है प्रोफेशन एकरे में टीचिंग यू आर फिशिंग टीचिंग टीचर वन टीच माने सला टीचिंग बढ़िया है ता सिंपल वर्ड फिश आई फिशिंग फिश माना है मच्छी फिशिंग माना मच्छी को शिकार करना इनमें आता हूं फिश माना मच्छी फिशिंग माना मच्छी को शिकार करना मच्छी मारना visit अच्छा ऑक्यूपेशन आई प्रोफेशन जो थोड़ो लिटिल बिट माना सा के पर थोड़ो मतलब जो ताने को के रकम आए को बल्कि सर ए विजिट ये सेरा इनते एक्सरसाइज में भी एतरी का कनेक्ट का सिनोनिमस इनमें आए को में ऑलरेडी अची था वजन ऐ मासो में मेक द नाउंस अलाइ में आए ना लाइना बस वो हिकड़ो जेको ते लिखियो सी बियो कोनेस को आहे स्कूल में शेका जेका टेस्ट पॉइंट खंडो सी भी दा खंडो से officially occupation is called पेशेंट का डिक्टेशन ना sentence ऐसे जाएंगे ना मुझे क्लास में कटण किताब रखो जरा जरा का कुछ सही आऊं पाणे कंदो लंदस मूंखे
विजिट में एतरी एक्सरसाइज में कुछ भी अड़ो कोने को एडी का इंपॉर्टेंट है हां उन का पो आहे किंगफिशर में एक्सरसाइज में था सर पेरो मेक द नाउंस जो लिखो हाने बॉर एजुकेट रिजाइन मूव लिखा किताब हो गया बॉर educate resign move rule govern serve visit, die, develop, born, birth, educate, circula, education, resign, resignation, movement, ruler, government, service, visitor, death, development. अच्छा हाणे जेका किथे तव्हांखे का शइ मेक द नाउंस में एतिरी माना न आहे उन शइ जी पर जेकॾहिं किथे अचे थी त तव्हां धोखे में इंक लॻाए नाउन बिठाए सघो था बढ़िया आहे उहो पोइ तव्हां धोखो जे थर्ड फॉर्म ते हणण डी टे सूरत खे पोइ जेका बि ठीक आहे हणण डी त हिते तव्हां इंक हणी नाउन ठाहे सघो था पर ही बेस्ट वे इहो आहे बेस्ट प्रपोजिशन इहा आहे पर उन जे थर्ड फॉर्म में जेका ॿियो नथो हुजे उन जो सेकंड या थर्ड त डी हणी तव्हां अचण खां त ग़लति कोन्हे माना कमु हली वेंदो आहे पर इहो धोखो आहे वाइल्ड गेसिंग आहे ॾाढा करेक्ट वे ही आहे इन जा एक्सरसाइज कुछ कायदा कानून भी आए पंज जगह पे ये कोने को पर ही अच्छा किंगफिशर जो को फैसल मस्जिद सभनी जो ज़हन में ईंदी हूंदी जंहिंमें 10,000 माण्हुनि जे नमाज़ पढ़ण जी गुंजाइश आहे इहो जेका डोनेट कई किंगफिशर ऐं जेको सो पाकिस्तान जो तमामु वेल विशर जेको सो क्लोजेस्ट फ्रेंड मौसम बेनिफिक्टर ये सभई किंगफिशर जो ने काफ़ी दुनिया जो मुस्लिम लीडर थी रहियो आहे उन जो तारीख़ी जुमिलो आहे तव्हां मतलब तारीख़ में ॿुधो हुजे उनखे मां सम्झो बर्तानिया में का दावत ॾिनी वई डिनर ते जॾहिं उनखे दावत ॾिनी वई त हुन सॼा चमचा रखिया विया अलाए कहिड़ा सोना चमचा अलाए कहिड़ा बर्तानिया जेको असांखां 7 सदियूं अॻिते आहे पाण 7 सदियूं पोइते आहे बर्तानिया खां या अमेरिका खां पंजाब असांखां 1 सदी अॻिते आहे त उन जुमिलो चयो हुन जनरल मानी टेबल ते लॻी उन मानी जे उन खाते त सभिनी चमचा यूज़ कया किंगफिशर चमचो यूज़ न कयो उन हथ सां मानी खाधाई साहब हिकिड़ी आहे जर्नलिस्ट हिकिड़ी आहे त तव्हां चमचो छो इस्तेमालु कयो त हुन तारीख़ी जुमिलो चयो जंहिंजे करे तव्हां जिन पढ़ियो हूंदो किताब जंहिंजे करे हुनखे क़त्ल कयो वियो हुनजे पंहिंजे निखियूं खां छो जो गैर साज़िशूं कंदा पंहिंजा गदारियूं कंदा पंहिंजे हंधा उहा जेका उन गदारी तौरु उन्हनि साज़िश कहिड़ी वणे आऊं उहो चमचो छाजे करे इस्तेमालु कयां जेको ॿियनि जे वात में बि पवे मुंहिंजूं वांगुरु सिर्फ़ु मुंहिंजे वात में थियूं पवनि मां ॿिए जे वात में त नथियूं पवनि इहो जो तारीख़ी जुमिलो हो उनखे साज़िश अथसि कंस्पायरेसी ठात जेको मारायो वियो शहीद कयो वियो किंगफिशर खे इहो जो लेसन आहे ॿी का ॾींहुं वोकेबुलरी आहे कबीर में शइ अहिड़ी का ख़ासि कान्हे का so I think that is the time is enough now so thank you but thanks